अज असांजो प्यारो दादा राम जेठमलाणी ही जहान छॾे हलियो वियो। असां सभिनी खे अकेलो करे वियो। दादा असांजी संस्था सिंधी संगत जो चीफ पेट्रन हो, जंहिंजो असांखे घणो बल हो। हुन सिंधी लिपीअ खे कायम रखण लाइ केस लड़ियो। किन थोड़नि माण्हुनि जी मर्ज़ी हुई त सिंधी ॿोलीअ जी लिपि मटाए देवनागरी कई वञे, पर हुन पंहिंजी ॿोलीअ जी असलूकी लिपि कायम करण लाइ केस लड़ियो ऐं उन में कामयाब थियो। इन खां सवाइ सिंधियुनि जा जेके बि मसइला हूंदा हुआ, उन्हनि जो हो हमेशह केसनि ज़रिए हल कढी ॾींदो हो। हू जेके बि केस लड़ियो सदाई खटी आयो। धुलिया जे पासे मार्केट में किन सिंधियुनि जा दुकान ढाहण जो म्युनिसिपालिटीअ हुकुम कयो हो। हुन केस लड़ी उहो हुकुम रद्द करायो ऐं सिंधियुनि खे पंहिंजो हक़ वठी ॾिनो। दादा सिंधियुनि लाइ 24 कलाकनि जे चैनल लाइ सरकार ते केस कयो। हुन जेके बि केस कया, सिंधियुनि जे लाइ मसइला हल कया, उन लाइ कॾहिं बि उजूरो कान वरिताई। पंहिंजी ॿोली सिंधी लिपि, पंहिंजो सिंधी साहित्य ऐं कला जो हो ख़ासि कांखी हो। हुन जो इहो ई ख़्यालु हो त असांखे पंहिंजी ॿोली सदाई कायम रखणु खपे, जीअं असांजी सुञाणप सदाई कायम रहे। हू बेबा, निडर ऐं कामयाब वकील हो, जंहिं सिंधियुनि जो नालो ऊचो कयो। दादा जहिड़ो कामयाब वकील असांखे वरी को मुश्किल ई मिले। असांखे हुन जे नक्श कदमनि ते हलणु खपे ऐं हुन जी चयल ॻाल्हि खे हीअं सां हंडाए पंहिंजी सुञाणप कायम रखण जी हर मुमकिन कोशिश करणु खपे। माण्हू मिरई न माण्हू, पखी मिरई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। दादा राम जेठमलाणीअ जहिड़ो शख़्स वरी कुझु सालनि में शायदि जनम वठे। असांजी दादा खे इहा श्रद्धांजलि आहे ऐं असांखे इहो बल मिले त संदसि ॾेखारियल राह ते सदाई हलो। जय झूलेलाल। ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे कि असांजे विच में आदरणीय राम जेठमलानी ॻाल्हाया। उन्हनि जे बारे में जेतिरो चऊं ओतिरो घटि आहे। कानून जा अहिड़ा ज्ञाता हुया कि पूरो देश न पूरे विश्व में उनजी ख्याति हुई। ऐं उन्हनि कानून जे लाइ जॾहिं मौक़ो आयो त समाज लाइ, ऐं मां अहिड़ा मौक़ा बि ॾिठा कि ग़रीबनि लाइ उन्हनि निशुल्क कानून जी लड़ाई लड़ी। उन्हनि अहिड़ा देश में केस लड़िया जेके अॼु मिसाल आहे। हिकु पॉलिटिशियन, हिकु पूर्व मंत्री राजनीति जे अलावा वकालत कंदे समाज जी सेवा कई। वास्तव में दुनिया में अहिड़ा माण्हू घटि मिलंदा आहिनि जेके समाज ऐं पंहिंजी प्रोफेशन वकालत खां ऐं राजनीति खां मल्टी आयाम जा व्यक्तित्व हुया। ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे कि अॼु असांजे विच में आहिनि। कुझु समय खां बीमार हुया। मां दिल्ली में हुउमि, उन्हनि खां मिलियो हुउमि ऐं जॾहिं बि दिल्ली वेंदो हुउमि उन्हनि खां मिलंदो रहंदो हुउमि। उन्हनि जो हमेशह आशीर्वाद असांखे मिलंदो रहंदो ऐं उन्हनि जे मन में समाज लाइ कुझु करण जो जज़्बो हो। ऐं जेको उहो जज़्बो आहे, मूंखे लॻे थो उन्हनि जे प्रति जेकी सची श्रद्धांजलि आहे उहा इहा ई रहंदी कि जेको उन्हनि जे मन में जज़्बो हो समाज लाइ, उहो जज़्बो असां सभिनी जे मन में बि हुजे। असां समाज लाइ कुझु कयूं। इन्हीं शब्दनि खां मां उन्हनि जे चरणनि में श्रद्धा सुमन अर्पित कयां थो। ओम शांति शांति।
दादा राम जेठमलाणी सिंधियुनि में हिकु अहिड़ो नालो हो जेको हर हिकु सिंधीअ खे फ़ख़ुरु ॾींदो हो, प्राइड ॾींदो हो। अॼु उहो दादा राम जेठमलाणी असांजे विच में कोन्हे। कानूनी जॾहिं ॻाल्हि खणबी हुई त हू हिकु शख़्स हो जंहिं हार कॾहिं मञी कोन हुई ऐं हार खाधी कोन हुई, ऐं उहो शख़्स असांजे विच में कोन्हे। हिकु सचो पचो लीडर जंहिं सिंधियुनि जी दिलि विझान सां शेवा कई, केतिरे क़दुरु कामयाबी हासिलु कई उहा ॻाल्हि ॿी आहे, पर जेको सचो सिंधी छॾिजे उहो असांजो राम जेठमलाणी, उहो असांजे विच में कोन्हे। ऐं सम्झ में ईअं पियो अचे त असीं हिकु निंद्र का थी पिया आहियूं। मुंहिंजो कॉन्ट्रैक्ट राम जेठमलाणी सां सिधे नमूने न, पर अख़बारी तौरु पोयनि 60 सालनि खां वठी आया। मूंखे यादगिरी आहे जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो हुउसि त हिन नानावटी केस में पंहिंजो रोल अदा कयो हो। एतिरे क़दुरु जो अख़बार जेका 6 आने में विकामंदी हुई, पर छाकाणि त राम जेठमलाणी जो केस हुन में हूंदो हो त उहा 3 अघ में विकामंदी हुई। असांखे ब्लैक वठणी पवंदी हुई। स्कूल में पढ़ंदा हुआसीं, ॾाढो डिफरेंट आज़मूदो इहो हूंदो हो। उहो भाव असांजे विच में कोन्हे। इन राम जेठमलाणीअ जे लाइ जॾहिं चयो वेंदो हो त अ लॉयर हू नेवर लॉस्ट, पछाड़ी ताईं अॼु गुज़रण खां अॻु में 2-3 हफ़्ता ताईं हमेशह एक्टिव पियो रहियो आहे। अॼु 95 सालनि जी उमिरि में उहो असांखे छॾे वियो आहे, पर लीगेसी काफ़ी छॾी वियो। असांखे ख़ुशी आहे त घटि में घटि महेश उनजो फर्ज़ंद असां वटि आहे ऐं उहे क़ौम जा घरा भरींदो, एतिरी ख़तरींदो। हरिओम। अॼु वॾे दुख जी ॻाल्हि आहे कि अॼु राम जेठमलाणी जी 95 इयर्स जे एज में हिन संसार मां हलिया विया। असां सभिनी जो दोस्त, अज़ीज़ दोस्त, सभिनी सिंधियुनि जो बेस्ट फ्रेंड हो, स्पेशली मुंहिंजो त घणो ई दोस्त हो। जॾहिं खां मां 96 में गॾियुसि, मुंहिंजी यारी न रही। अहिड़ो इंसानु शायदि वरी पैदा न थींदो। असां राम जेठमलाणी जे लाइ श्रद्धांजलि था करियूं त हू रहे, जिते बि रहे उन आत्मा खे सुखी थिए। हरिओम। दादा राम जेठमलाणी चालाणे जो ॿुधी बेहद दुख थियो। मां पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज जे ॾींहंनि खां दादाजिनि जो नालो ॿुधंदो ऐं पढ़ंदो पियो आयुसि। ख़ासि करे तमामु ॾुखिया ऐं पेचीदा केस हू कोर्ट में खणंदा हुआ ऐं उन्हनि ते बेहद महिनत करे अहिड़ा दलील पेश कंदा हुआ जो ॿिए धुर जा वकील ऐं जज अजब खाईंदा हुआ ऐं हैरान थी वेंदा हुआ। हिन जे जिरह या आर्ग्यूमेंट जे साम्हूं हू यकदमि जवाबु कोन ॾेई सघंदा हुआ। दादा असां सिंधियुनि लाइ फ़ख़्र जो बाहिस हुआ। हिननि सिंधियुनि लाइ ऐं उन्हनि जे संस्थाउनि लाइ घणाई केस खयां ऐं खेनि इंसाफ़ ॾियारियो, ऐं इहो सभु हू बिना कंहिं उजूरो जे कंदा हुआ। सिंधी ॿोली ऐं सिंधी सभ्यता लाइ, कल्चर लाइ खेनि बेहद प्यारु हो ऐं सिंधियुनि लाइ संदनि कयल शेवाऊं हमेशह यादि रहंदियूं। ज़िंदह दिलि ऐं ख़ुशि मिजाज़ इंसान हुआ। वॾी ऐं सुठी उमिरि माणियाऊं। तमामु वॾनि वकीलनि मां हिकु हुआ। सुठा नेता रहिया ऐं काफ़ी उहिदा माणियाऊं। दादा जी जॻह ॿियो कोई भरे न सघंदो। मां नारी सावलाणी संदन आत्मा जे शांतीअ लाइ प्रार्थना थो करियां, दिली गम ख्वाही ऐं श्रद्धांजलि पेश थो करियां। महिरबानी।